असां क्लास 5 जो सिंधी जो सबक सोरू पढ़ंदासूं। बाबा फरीद गंज शकर रहमतुल्लाह। बाबा फरीद गंज शकर जो जनम 1179 ईस्वी दारे मुल्तान वेझो कोठीवाल में थियो। बाबा फरीद जो पूरो नालो फरीदुद्दीन मसूद आहे। संदसि पीउ जो नालो जमालुद्दीन हो जेको कोठीवाल जो काज़ी हो। संदसि वालदा मरियम बीबी हिकु नेक सीरत ख़ातून हुई। बाबा फरीद 11 सालनि जी जमार में उस्ताद कारी मोहम्मद वटि क़ुरान पाक हिफ़्ज़ कयो ऐं वधीक इल्मु हासिल करण लाइ मौलाना मनहाज अल दीन वटि मुल्तान वियो। उते संदसि मुलाक़ात मारूफ़ बुज़ुर्ग सूफ़ी ख़वाजा कुतुबुद्दीन बख़्तियार सां थी, जंहिंखे पंहिंजो मुर्शद बणायाईं। साणुसि गॾु दिल्ली वियो। मुर्शद जे चवण ते वधीक तालीम लाइ बगदाद बि वियो, जिते संदसि मुलाक़ात ख़वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी सां थी। बाबा फरीद पंजाबी, सराइकी, कश्मीरी ऐं सिंधी जो शुरूआती शाइर सॾिजे थो। संदसि शाइरी में हिननि सभिनी ॿोलियुनि जा लफ़्ज़ मिलनि था। हिन पंहिंजी शाइरी ज़रिए प्यार, ॾाहप, पाकाई ऐं हक़ जी हिदायत कई ऐं फरमाईंदो हो त ए फरीद, दुनिया ख़ूबसूरत आहे पर उन में कंडनि जो बाग़ बि आहे। जिते लालच हूंदी उते मोहबत कीअं हूंदी। आऊं ॾोहनि सां भरियो पियो आहियां, मुंहिंजो वेस कारो आहे। पोइ बि माण्हू मूं खे दरवेश था चवनि था त हिन जी अमड़ अबादत में इत्साह पैदा करण लाइ हिन जे मसले हेठां खंड जी पुड़ी रखी छॾींदी हुई, जेका हू नमाज़ खां पोइ खणंदो हो ऐं उन खे नमाज़ जो इनाम सम्झंदो हो। हिकु भेरे संदसि अमड़ खां खंड रखणु विसरी वई, पर नंढड़े मसूद खे साॻी जाइ ते खंड जी पुड़ी रखियल मिली ऐं ईअं हू गंज शकर सॾिजण लॻो। हिन खे जेका रक़म जा शयूं मिलंदियूं हुयूं सी मिसकीननि में वरहाए छॾींदो हो। बाबा फरीदुद्दीन 5 मुहर्रम अल हराम 668 हिजरी मुताबिक़ 1266 ईस्वी ते हिन फ़ानी दुनिया मां लाडाणो कयो। संदसि मज़ार पंजाब सूबे जे शहर पाकपतन में आहे।